इन्नल्लज़ीन युहाद्दून अल्लाह व रसूलहु कुबितू कमा कुबितल्लज़ीन मिन क़ब्लिहिम लक़द अंज़लना आयातिन बय्यिनातिन वलिल काफ़िरीन अज़ाबुम मुहीन यौम यबअसुहुमुल्लाहु जमीअन फयुनब्बिउहुम बिमा अमिलू अहसाहुल्लाहु व नसूहु वल्लाहु अला कुल्लि शैइन शहीद। अलम तर अन्नल्लाह यअलमु मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ि मा यकूनु मिन नजवा सलासतिन इल्ला हुवा राबिउहुम वला खम्सतिन इल्ला हुवा सादिसुहुम वला अदना मिन ज़ालिका वला अक्सर इल्ला हुवा माहुम ऐनमा कानू सुम्मा युनब्बिउहुम बिमा अमिलू यौमल क़ियामह इन्नल्लाह बिकुल्लि शैइन अलीम। अलम तर इलल्लज़ीन नुहू अनिन नजवा सुम्मा यऊदून लिमा नुहू अन्हु यतनाजऊन बिल इस्मि वल उद्वानि व मासियतिर रसूल इज़ा जाऊक हय्युक बिमा लम युहय्यिक बिल्लाह अयक़ूलून फ़ी अन्फ़ुसिहिम लौला युअज़्ज़िबुना अल्लाहु बिमा नक़ूल हस्बुहुम जहन्नम यस्लौनाहा फ़बि'सल मसीर। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। ही 28वां पारो आहे। कद समय अल्लाह जे नाले सां। हिन में हिकिड़ो अवल वाक़ियो थो अचे, उन खां बाद को मसाइल आहिनि। इहा सूरत मदीने मुनव्वर में नाज़िल थी हुई। का जाहिलियत जी रस्म हुई जंहिंखे इस्लाम मिटाए थो। अहिड़ियूं केतिरियूं रस्मूं हुयूं जिन खे क़ुर पाक जे अंदरि रद्द कयो वियो आहे। उन्हनि रस्मनि मां हिकिड़ी हीअ बि रस्म हुई, उनखे बि अल्लाह ताला हिते बयानु फरमायो आहे। क़ुर पाक में इंसान ज़ात जे लाइ हिदायत अचे थी। सारी ज़िंदगीअ जो बयानु, हिदायत जो नक्शो अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में ॿुधाए छॾियो आहे ऐं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमायो आहे। तंहिं करे इंसान खे पंहिंजे हयातीअ खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते क़ुर पाक जे हुकुम ते हलाइणु घुरिजे। इन खां सवाइ ॿी सूरत इंसान जे लाइ चङाई जी कान्हे, छो त इंसान जो मक़सदु आहे अल्लाह ताला जी इबादत करणु ऐं उनजी रज़ा हासिलु करणु। दुनिया जे जहान में इन शइ सां जेकॾहिं माण्हू हली निकिरी वियो त कामयाबी आहे, पोइ अॻिते आख़िरत में हमेशह जी ज़िंदगी भली गुज़रंदी। जेकॾहिं हिते माण्हू पंहिंजे मर्ज़ीअ ते हलियो, रब तबारक व तआला जे हुकुमनि जी पैरवी न कयई, त पोइ इंसान घणेई नुक़सान में अची वेंदो। उन खां पाण खे हिफ़ाज़त करणु घुरिजे। हिकिड़ी औरत हुई, उन माई जो नालो हो खौला, सालबे जी धीउ। सालबा नाले हिकिड़ो शख़्स हो, तंहिंजी धीउ खौला। उहा घरवारी हुई औस बिन सामित जी। औस बिन सामित रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, मुस्लमान आहे। पोइ इन्हनि माण्हुनि जिते ज़िंदगी गुज़ारी जीअं ॿिया सहाबा किराम हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में ईंदा वेंदा हुया। हिन पंहिंजे घरवारी लाइ हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हायो कंहिं इख़्तिलाफ़ जी बुनियाद ते। जीअं घरनि में आम जहिड़ा थियनि था ऐं झगड़ा थियनि था, ईअं कॾहिं कॾहिं इतफ़ाक़ सां जहिड़ा ईअं थी पवंदा आहिनि। हिन वक़्त में मुआशिरो असांजो घणो बिगड़ी वियो आहे। उहो भलो मुआशिरो हुयो, पर तॾहिं बि अहिड़ा इतफ़ाक़। उन मर्द पंहिंजे औरत खे चयो त बसि अॼु खां वठी तूं मुंहिंजी माउ। अहिड़ो लफ़्ज़ ईंदे इन लफ़्ज़ चवण खां पोइ हुन पुराणे रस्म ते जीअं इन अखर जो असरु हूंदो हुयो जाहिलियत में, उहो वठी वेही रहियो। त हाणे बसि इहा ज़ाल जे हथ खां निकिरी हली वई। इहो हिकिड़ो एॾो वाक़ियो थी पियो मुस्लमाननि जे घरनि में, जो उन औरत जे लाइ हादसे जी हैसियत, ॿार नंढड़ा
मर्द पंहिंजे लेखे, औरत पंहिंजे लेखे, ॿार पंहिंजे लेखे थी पिया। जेकॾहिं ॿार माउ सां वास्तो रखनि त परवरिश ऐं ख़िदमत त करे, पर खाधो पीतो ख़र्च पको। पर जेकॾहिं पीउ सां वास्तो रखनि त उन्हनि जी ख़िदमत केरु करे? इहो हिकिड़ो मसइलो ॾाढो मुश्किल थी पियो। इन करे औरत बि कुझु हैरान परेशान, कुझु मर्द बि। पोइ माई वीचारी, औरत जी दिलि, नंढी दिलि परेशान थी पई, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अची निकिती। चई हे हाल थियो आहे, मर्द काविड़जी इहे अखर मूंसां ॻाल्हाया आहिनि, हाणे मां छा करियां? नबी साईं फरमायो त मां वटि अलाह जो हुकुम आयल कोन्हे। इहो नओं मसइलो पैदा थियो आहे। रब ताला का असांखे वाट ॾेखारे ऐं का हिदायत करे त पोइ तव्हांखे मां ॿुधायां, न त फ़िलहाल त इहो ई फ़ैसिलो आहे जेको पुराणो आहे। उहो ई फ़ैसिलो आहे त तोखे माउ चई हाणे बसि तूं आराम थी वई आहे। न तूं असुल खां वठी इहो फ़ैसिलो हलियो पियो अचे पुराणे ज़माने खां। जेसिताईं इन फ़ैसिले जे मुतालिक़ क़ुर में का नई ॻाल्हि कान आई आहे तेसिताईं इहो फ़ैसिलो बहाल आहे। हीअं रस्म रवाज जे तहत केतिरा ई ॿिया बि फ़ैसिला अहिड़ा हूंदा हुया जिन खे क़ुर पाक कोन रद्द कयो, तंहिं करे उहे रहिजी विया। ऐं उहे सही फ़ैसिला हुया, इंसानी फितरत जा फ़ैसिला हुया। माई वीचारी परेशान, रोए दाहूं करे, तेसिताईं हिकु हाणे तिबाही थी वई, औलाद परेशान, मुंहिंजो हाल बेकार, ॿार काॾे वञनि, नंढड़ा ॿार। इहा तन्हाई, मुसीबत, तकलीफ़ जे पाण वटि रखूं त बुखिया मरदा, जे छॾे मर्द जे पोयां लाहियूं त ॾुखिया थींदा, बहरहाल ॿार ज़ायो थींदा। वीचारी ईअं वेठी लड़ियूं करे, नबी साईं नथा ॿुधनि त मां छा कयां? अलाह जी ॻाल्हि आहे, अलाह जो हुकुम जेसिताईं न आयो आहे मां पंहिंजे तरफ़ां त कुझु नथो चई सघां। मां यंतिक़ु अनिल हवा, अलाह ताला क़ुर में फरमाए थो नबी पंहिंजे तरफ़ां त कुझु न ॻाल्हाईंदो आहे। इन इला वही युहा, मगर अलाह जी तरफ़ां वही नाज़िल थिए पोइ ॿुधाए। नबीअ खे हुकुम अचे पोइ उहो ॿुधाए। अलाह क़ुर में फरमाए थो पंहिंजे तरफ़ां त हिकिड़ो मसइलो बि कोन्हे। लौकान में इंद गैरिल्लाहि लवजदू फीह इख्तिलाफन कसीरा। क़ुर जेकॾहिं अलाह जे पासे खां न हुजे हा, कंहिं ॿिए पासे खां हुजे हा त केतिरियूं ॻाल्हियूं इख़्तिलाफ़ी हिन में हुजनि हा। पर क़ुर सारो अवल खां आख़िर ताईं यको हिकु जहिड़ो, अहकाम बराबरि, सिधा सवां अलाह जो कलाम आहे। तंहिं करे ईअं ई सम्झो जॾहिं हुकुम नाज़िल थिए। इहा हालत थी पई, माई वीचारी परेशान। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पई इलाज करे चए, साईं मुंहिंजो मुश्किल आहे, तव्हां महिरबानी करे हिन जे मुतालिक़ कुझु हल सोचियो। फरमाइनि माई मां छा करियां, मुंहिंजे वस कोन्हे। अहिड़ी तरह परेशानी कॾहिं बीबियुनि सगोरनि जे घरनि में वञे, कॾहिं हज़रत आयशा सिद्दीक़ा वटि अचे। इहा रिवायत बुखारी शरीफ़ में बि तफ़सील सां अचे थी पई। अलाह ताला फरमायो कद समय अलाह कौल लती तुजादिलुक, ॻाल्हि ॿुधी वरिती अलाह उन ज़ाइफ़ां जी जेका तोसां झगड़ो पई करे मुड़ुस जे बारे में, जेको तोसां बहस पई करे, हर हर पई चवे, तश्तकी इल्लाह आहे, ऐं अलाह वटि बि दाहूं पई करे त रब तूं मुंहिंजो मसइलो हल कर, मुंहिंजे मुश्किल खे कुशादो कर खोल। अलाह यस्मउ तहावरकुमा, तूं चए पियो अलाह जो हुकुम ते मां वधीक छा ॿुधायां, पंहिंजे तरफ़ां त को मां वटि फ़ैसिलो कोन्हे। अलाह तव्हां ॿिन्ही जो ॻाल्हाइणो ॿुधे पियो, ज़ाइफ़ा वीचारी इलाज करे मूंखे मसइलो ॿुधाए, तव्हां चयोसि त अलाह मूंखे कोन ॿुधायो आहे। ॻाल्हि इहा ई आहे, परेशानी जी हालत। तव्हांखे बि माई परेशान कयो हुजे, हर हर वीचारी अचे रड़ियूं करे। हिन अलाह समीम बसीर, अलाह ताला त ॿुधंदड़ बि ॾिसंदड़ बि। रब ताला वटि त मसइलो साफ़ हुयो, इन जो फ़ैसिलो बि हुयो, तव्हांजी गुफ़्तगी खे ॿुधे पियो। उन औरत जो मामिलो बि ॾिसे वेठो, उहा वीचारी मुसीबत त उनजी फरियाद रब तबारक व तआला वटि पहुची चुकी हुई। इन हादसे जो अलाह ताला वटि जवाबु त हुयो, पर अलाह बादशाह बि पर जॾहिं मुनासिब सम्झे तॾहिं जवाबु ॾे। कंहिंजे वस जी ॻाल्हि त कान्हे। पोइ क़ुर शरीफ़ जूं आयतूं लथियूं, हीअ आयत शुरू थी, الذين يظاهرون منكم من نسائهم ما هن أمهاتهم। जिन शख़्सनि कंहिं माण्हूअ पंहिंजे ज़ाल खे, जिन शख़्सनि मां कंहिं माण्हूअ पंहिंजे ज़ाल खे ईअं चयो त तूं मुंहिंजे माउ जहिड़ी आहीं, अलाह फरमाए त न आहिनि इहे माइरूं हिननि जी। छाजी माउ आहे हिन जी? माउ जंहिं ॼणियो अथसि, इन उम्महातुहुम इल्लल्लाह वलदनहुम, माउ उहे जिन ॼणियो आहे हिननि खे ॼणियो अथसि। हीअ त ज़ाल अथसि, हीअ ज़ाल अथसि, हिन जा ॿार ॼणींदी आहे, कॾहिं हिनखे ॼणियो अथई। अलाह क़ुर में फरमाए थो दलाइल सां ऐं क़ुवत सां तूं मसइलो ॿुधाए त कंहिंजे ज़हन मां इहो ग़लति अखर निकिरी वञे त कंहिंखे माउ चवण सां का माउ थींदी आहे छा उहा? हिन जे करे ज़ाल खे माउ खणी चयो आहे त इहा ग़लती कई अथई। माउ त जंहिं ॼणियो अथसि उनखे माउ चइबो आहे, माउ हिनखे चइबो। हीअं अलाह ताला दलील सां इन मसइले खे रद्द कयो आहे त जीअं शक शुबो निकिरी वञे, जीअं कंहिं चयो बि आहे माउ खणी त जीअं हुनजे ज़हन मां इहो असरु निकिरी वञे। इन उम्महातुहुम इल्लल्लाह वलदनहुम, माउ उहे जिन हिननि खे ॼणियो। इन्नहुम लयक़ूलून मुनकरम मिनल क़ौल, इहे माण्हू ग़लति लफ़्ज़ था ॻाल्हाइनि ऐं ग़लति ॻाल्हि था कनि, ज़ूर ग़लति ॻाल्हि था कनि। अहिड़ी औरत खे जेका हिन जी घरवारी आहे, उहा हिन जी माउ कीअं थी बणी सघे?
एतिरे लफ़्ज़ में ईअं चवण सां हक़ीक़ी माउ बणिजी वञे, हक़ीक़ी तरह हराम थी वञे, इहा ॻाल्हि आहे। ईअं थींदो आहे। अलाह ताला जे दीन में ग़ैर हक़ीक़ी शयुनि खे का जाइ कान्हे, उनखे का हैसियत कान्हे जो माण्हू को अहिड़ो अखर ॻाल्हाए विझे ऐं पोइ उन का हैसियत थी पवे, इहा का हैसियत कान्हे। ईअं केतिरा माण्हू चवंदा आहिनि हिक ॿिए खे, पाण खे राम तोखे तूं असां मिटी सघे तोखे मां पंहिंजी छोकिरी ॾियां थो या ॾिनमि। ईअं चवण सां पोइ साईं सुभाणे ते जे फिरनि अचे झेड़ा मचनि, बसि तो मुंहिंजी नुंहुं आई, मुंहिंजी हे मुंहिंजे पुट जी ज़ाल हीअं फलाणा झेड़ा थियनि, पोइ मुसीबतूं थियनि, तो अचे फ़ैसिला थियनि। हालांकि कंहिं ज़ाइफ़ खे माउ चवण सां माउ नथी बणिजे, पोइ जेकॾहिं कंहिं माण्हू कंहिंखे पंहिंजी नियाणी या का धीउ घुरी ॾिनी आहे त पोइ ईअं थींदी छा? न इहा ॻाल्हि रजाई आहे, त ॻाल्हियूं गुफ़्तगू आहिनि ज़ुबान जा। निकाह थिए त पोइ उहा ॻाल्हि, निकाह खां अॻु में ॿियूं आहिनि सदूं, सद ऐं हक़ीक़त में फ़र्क़ु आहे। हर कंहिं सद कई आहे, कंहिं चयो त हीअ छोकिरी मूंखे मिलणु घुरिजे, कंहिं चयो त हीअ मुंहिंजे पुट खे मिलणु घुरिजे, ईअं को थींदो आहे छा? न इहा ॻाल्हि। तंहिं करे इहे ॻाल्हियूं इख़्तिलाफ़ जहिड़ियूं जहिड़ियूं कोन्हनि। वाइदो थी सघे थो, वाइदो थी सघे थो त मां तोखे ॾींदुसि या ॾिन में वाइदो आहे इहो, बाक़ी निकाह कोन्हे। निकाह हुजे त निकाह ॿीहर छो था पढ़ाइनि, सॾु छो था कनि, ईजाब क़बूल छो था कराइनि, वरी पोइ हुननि खे कराट मिठाई हे सभिनी खे खाराए दुआऊं छो था घुरनि, चवनि मां तव्हांखे कुझु बि कोन हो न। हिननि शयुनि ते ज़ोर न ॾियणु घुरिजे। जेकॾहिं कंहिंखे खणी चयो आहे त दादा तोखे पंहिंजी नियाणी ॾिनमि या ॾींदुसि, त इहा बसि थी वाइदो थियो इहो। पोइ जेकॾहिं इहो पारिजी वियो त भलो भलो, जे न पारियो त पोइ को मुक़दर आहे जेको जंहिंजो नसीब हूंदो। वात में गिरह हेसि ताईं माण्हू आणे किरी पवे, हेठि वरी ॿिलो खणी वञे, वात जो गिरह वेझो वञे। तंहिं करे इन्हनि ॻाल्हियुनि ते ख़्यालु न आहे करिणो, न को इन्हनि ॻाल्हियुनि ते ज़ोर ॾियणो आहे। माण्हू अक्सर निखमड़ाई पंहिंजी इन्हनि ॻाल्हियुनि ते पूरी कंदा आहिनि, वॾी झगड़ा कनि पोइ साईं फ़ैसिला अमीरनि वटि का शइ न आहे। बदतमीज़ी आहे, हिन में शक न आहे। कूड़ी हिकिड़ी ॻाल्हि, नामाकुल ॻाल्हि, उनजे मथां ज़ोर जो चए पियो त भई माउ आहे, इहा त ग़लति ॻाल्हि आहे। तंहिं करे हिन बदतमीज़ी जी सज़ा लॻंदी। बाक़ी ॼणो इहा हक़ीक़त न आहे, न को इन जो को असर ई आहे। अलाह तबारक व तआला क़ुर पाक में अहिड़े ॿिए हिकिड़े ग़ैर हक़ीक़ी मसइले खे बि ईअं करे छॾियो। अज़ाब सूरत में थो अचे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़ैद खे, उहो नंढो हिकिड़ो छोकिरो जेको वरितो हुउं, यमन जा माण्हू आया हुआ, उन्हनि अचे लिकियो हो या कंहिं ॿिए मुल्क जा माण्हू, ॿार हो सुलक्षणो ॾाढो सियाणो, हुज़ूर साईं जन खणी ख़रीद कयो, ख़िदमत कंदो हो, पोइ वरी खणी हुनखे पंहिंजो पुटु बणायो। नबी साईं खे पुट जी औलाद कान हुई, नियाणी हुयूं, मके मुकरम जी ॻाल्हि, ऐं इहा ॻाल्हि पुराणी सफ़ा एतिरे ज़माने जी ॻाल्हि। पोइ जवान थियो, वॾो थियो, पोइ आख़िर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनखे मदीने मुनव्वर में जॾहिं आया त उते अची शादी कराई, ज़ैद पुटु हारिसा जो, ज़ैद बिन मुहम्मद चवंदा आहिनि ईअं बि, मुल्क में इहो मशहूरु थी वियो। पर हारिसे जो पुटु, माइट हुनजा ॻोल्हे ॻोल्हे अची लधऊंसि मके मुकरम में। पोइ ॾिठो त असांजो छोकिरा, नबी साईं खे चयूं साईं असांजो छोकिरो खजी वियो चोरी, हाणे तव्हां वटि फरमाए त पोइ तव्हांजो आहे। छोकिरा खे चयो त हल, नबी साईं खे चई साईं पोइ फरमाए त बाबा तूं चवनि था त पोइ तूं वञ, भली हुननि जो ॿार आहे। पोइ हुनखे चई हिकिड़ो मां शर्त कयां थो, भली तुंहिंजी मर्ज़ी करे। हुनखे चयईं दादा हिकिड़ी महिरबानी कयो, मूंखे हे रोज़ पिया ॾेखारियो त पोइ मां तव्हां सां हलां। हाणे यमन जा माण्हू रोज़ नबी साईं कीअं था ॾेखारनि हुनखे, यमन काथे, मको मुकरम काथे, 400-500 मैल विच में पंधु। जेकॾहिं मुंहिंजी ख़ुशहाली तव्हांखे मक़सदु आहे ऐं मुंहिंजो करार तोखे तव्हांखे मक़सदु आहे, ॿार त तव्हांजो आहियां, हुनखे चई तूं मुंहिंजो पीउ आहे, ठीकु आहे, पर मूंखे हे ॾेखारियो थो ज़रूरु। नबी साईं जो चयो दादा पोइ मां तव्हां सां हलां, ईअं जी हा ईअं पाण में सलाह करे हिन छोकिरे खे छॾियो बसि, छो त हिनजी तसली इन में आहे त नबी साईं जो रोज़ चहिरो ॾिसे। हाणे इन माण्हू खे हिनजो स्केल असां पूरो न करियूं, ज़ोर सां वठी हलूं त पंहिंजे ॿार ते ज़ुल्म करे छॾियूं, हिनखे ॾुखियो कजे। असां सुखियो हुजे, जाते बि हुजे, ॿार असांजो। नबी साईं चई ॿार असांजो, पर ॿार तव्हांजो। ईअं थी पियो फ़ैसिलो। पोइ इनखे नबी साईं जन ज़ैद बिन मुहम्मद चवराईंदा, पोइ मदीने मुनव्वर में अचे आयत लथी क़ुर पाक जी, उदूहुम आबा आहिनि वह अक़सत इंदल्लाह। हर कंहिं माण्हू खे पंहिंजे पीउ जो सॼो इंसाफ़ इहो आहे। हिन ज़ैद बिन मुहम्मद न चओ, नबी साईं फरमाइनि ज़ैद बिन हारिसा चओ, अलाह ताला जो फ़ैसिलो इहो आहे। ज़ैद बिन मुहम्मद हिनखे न चइबो, माण्हू चए थी ठीकु आहे, ज़ैद बिन हारिसा थी वियो। पोइ हुज़ूर साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिनखे पंहिंजी फुफाट माई शादी कराई हुई, फुफे जी धीउ। हलंदे हलंदे कुझु ईअं इख़्तिलाफ़ थी पिया, ज़ालनि मर्दनि में इख़्तिलाफ़ थी पवंदा आहिनि। बीबी ज़ैनब रज़ी अलाह ताला पोइ पाण में हिननि जो सुलह न थियो, सम्झोतो न थियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ानदान होॾो होॾो हे ख़ादिम, एॾे मक़ाम ऐं दर्जे वारो माण्हू, पोइ अहिड़ो हिकिड़ो हुकुम आयो अलाह जो। पर वाक़े खां पोइ वाक़ियो इहो थियो त हिन खे अर्ज़ु कई साईं मां हाणे पंहिंजी ज़ाल खे छॾणु थो घुरां,
असां वेठाऊं कोन था। अलाह रसूल जी फर्मा बरदारी वधीक आहे। बहितर ईअं आहे त नेभो नथो थिए त छॾियऊं, छो त हीअ मुंहिंजो चवणु न वठे या मां हिन जो ख़्यालु न करियां। हेॾी इज़त वारी ख़ानदान औरत नबी साईं जी वॾो मुश्किल थी वियो। ऐं एॾो हिकिड़ो माण्हू इज़त वारो नबी साईं जन वटि हुयो हिनखे पंहिंजी बुआ खे शादी करायूं बि विझनि, त मुंहिंजे लाइ इहा ॻाल्हि ॾुखी थी पई आहे। पाण अमसिक खे सोच इतक़िल्ला ख़ुदा जो ख़ौफ़ कर, ज़ाल खे जल बाबा ईअं न छॾ। ईअं मिड़ई थिए पियो हुज़ूर साईं जन हुनखे जलनि नेठि हलंदे आख़िर तलाक ॾेई विधई। कीअं थी पियो तलाक ॾेई विधई, मामिलो ईअं थियो। तलाक अची वई माईअ खे, इज़त गुज़री वई। हाणे अलाह ताला क़ुर पाक में हुकुम नाज़िल करे ऐं नबी इहा असां औरत जंहिंखे ज़ैद तलाक ॾिनी ज़वज ना कहा, असां तोखे था इन जो निकाह करायूं। ज़ैद धारियो माण्हू हो न, नबी साईं जन वटि पुटेलो थी रहियो हो न, ऐं हुनखे कराई हो शादी। पोइ हुन छॾी धारे औरत ज़ाइफ़ा छॾी नबी साईं जन जे लाइ त हलाल थी पई सघे, कुफाट उहे हलाल हूंदी आहे। ज़वज ना कहा लिखियल आहे यकुन अलल मुमिनीन हरज मिन अज़वाज अद हे आहिनि, जिन खे पुटेलो करे छॾियो अथनि माण्हुनि त हुनखे पुट जी हैसियत कान्हे। पुट जी छॾियल ज़ाल माण्हू शादी न करे सघंदो, छो त नुंहुं ऐं धीउ हिकु जहिड़ी हूंदी आहे। सफ़ा हराम हुअ बि त हराम हुअ बि, उमिरि हू हराम उमिरि हू हराम। ऐं सम्झो एतिरे क़दुरु ॻाल्हि आई आहे वॾी। उहा नुंहुं जेकॾहिं न ॿिए हंधि वञी शादी करे ऐं ॿार ॼणे त भई हिन सहुरे ते उहे नुंहं जा ॿार हराम, ॼण धीउ जा ॿार आहिनि न हराम। आई ॻाल्हि सम्झ में न, तंहिं करे इहा हुरमत आहे, सख़्तु गलीज़ हुरमत आहे। सो क़ुर पाक इन फ़ैसिले जी जड़ ईअं उखेड़ी। अलाह ताला खे त तक़दीर पंहिंजे जो इल्मु आहे। नबी साईं जन खणी हिन सां शादी कराई, प्यार खां पुटेलो हो, ईअं हो, सभु कुझु हुयो। पर वरी हुकुम अची वियो त तबियत जे मथां हुकुम अलाह जो आयो त इहो छॾे न झले सघियो, पाण छॾियईं त ज़ाल थी पई आज़ादु। हाणे अलाह त हुकुम फरमाए तोखे था शादी करायूं। नबी साईं जन कीअं शादी कनि, बसि हज़ूर साईं जन जो अलाह जो हुकुम थियो। बीबी ज़ैनब ॿियनि माइयुनि खे चवंदी त तव्हांजा माइटनि निकाह कराइनि, मुंहिंजो अलाह अर्श ते निकाह करायो आहे। अलाह त फरमाए क़ुर में ज़वज ना कहा, हे नबी असां तोखे इहा पाण शादी कराई आहे। तॾहिं माई ॿियनि खे चवंदी त तव्हांजा निकाह माइटनि कराया, मुंहिंजो निकाह रब करायो। हाणे हिते हिकिड़ो गैर हक़ीक़ी मसइले जी जड़ उखड़ी वई, पाण पटिजी वई। कहिड़ी त जंहिंखे पुटेलो चइबो त उहो पुट जो दर्जो ऐं पुट जी हैसियत नथो रखे। पुट वारस थींदा आहिनि, पुटनि जूं ज़ालियूं नुंहर उहे धीअर थींदियूं आहिनि। हे वारस कोन्हे को, हिन जी ज़ाल धीउ कान्हे का। आई ॻाल्हि सम्झ में त गैर हक़ीक़ी मसइला इस्लाम में इस्लाम टोड़े फिटी कया आहिनि। हे बि हिकिड़ो गैर हक़ीक़ी मसइलो हो जो अॻे जाहिलियत वारा ज़ाल खे जो माउ चवनि था हराम छुटी। हिते अलाह ताला फरमायो इहो कौल ख़राबु आहे, ॻाल्हि ग़लति आहे, बाक़ी सज़ा ॾिबी हराम कान्हे। इहो मसइलो ऐं सभिनी सां अलाह ताला फरमाए त तव्हांजे मथां सज़ा लॻाए बि। वल्लज़ीन युज़ाहिरून मिन निसाइहिम इन्नल्लाह अफ़ून गफ़ूर, अलाह बख़्शनहार महिरबानी आहे। ग़लति अखर ॻाल्हाए थो, पर जिन माण्हुनि पंहिंजे औरतुनि खे माउ चई विधो आहे वरी मोटनि था त इनखे पंहिंजे घर आणनि ऐं उन अखर खे चवनि था जेकी उन खां तौबा था कनि, सुम याऊदून लिमा क़ालू चई पोइ वरी वापसी था कनि इन अखरनि खां। फ़तहरीर रक़बतिन मिन क़ब्लिन तमासा, हथ न लाहिजो जेकॾहिं मोटो था इन ज़ाल खे मोटाए वरी वापसि करियो था, माउ जे अखर खां तौबा करियो था, तौबा क़बूल, पर ॾंढ मथो पवंदो। छो त इहो अखर ॻाल्हाइणु गुनाह आहे, गुनाह माफ़ थियो, पर ॾंढ ई पवंदो जो तो हुनखे अहिड़ो इज़त वारो अखर ॻाल्हायो आहे जेको तोखे ॻाल्हाइणो न हो। तुंहिंजो ॾंढ गुस्ताखीअ जो ई आहे त बानो आज़ादु कर। बाना हूंदा अॻियो बानी तूं आज़ादु, जे बानो न हुजेसि त पोइ 2 महीना लॻो रोज़ा रखे 60 ॾींहं विच में हथो न लाहींदो। ऐं जेकॾहिं इहा ताक़त कान्हेसि त पोइ 60 मिस्किन खे खाधो खाराए, खाधो नथो खाराए त रोज़ो रखे। बहरहाल इन तरीक़े सां पोइ वञी इहा औरत हिन जे लाइ हथु लाहिणु जाइज़ थी। इन्हनि अखरनि जी इहा सज़ा माना हिकिड़ी गैर हक़ीक़ी शइ जेका इस्लाम में हक़ीक़त नथी वठे, पर अखरनि जी या माउ जे अखर जी गुस्ताखी जो ज़ाल खे माउ माण्हू चवे त हिन गुस्ताखी जो ॾंढ इहो आहे त बानो आज़ादु करे या 60 मिस्किन खे खाधो खाराए या 60 रोज़ा रखे, पोइ इहा हालात अथसि। इहा ॻाल्हि हिते क़ुर थो फरमाए। फ़तहरीर रक़बतिन मिन क़ब्ल अन यतमासा, हथ लाहिण खां अॻु में बानो आज़ादु। ज़ालिकुम तुअज़ून बिही, इन जी तव्हांखे सिखत ॾिनी थी वञे, यादि रखो मथां ग़लती कंदा आहियो। वल्लाहु बिमा तामलून ख़बीर, अलाह ताला तव्हांजे अमलनि जी ख़बर रखंदड़ आहे। कंहिं बि मसइले में तव्हांजा जेके बि हुकुम आहिनि सभु अलाह जी तरफ़ां नाज़िल थियनि था, तंहिं करे तव्हां उन्हनि हुकुमनि जी ताबेदारी करियो। فمن لم يجد فصيام شهرين متتابعين من قبل أن يتماسا, जेकॾहिं तव्हां मथां को बि शख़्स बानो नथो हथु रखे
त 2 महीना लॻो रोज़ा रखे हथ लाइण खां अॻु में मतिलबु पर जेकॾहिं माण्हू एतिरी ताक़त नथो रखे जो 60 माण्हुनि खे खाधो खाराए सघे, ग़रीब मिसकिन आहे, 60 माण्हुनि जो खाधो 2 वेला हिकिड़े ग़रीब माण्हू जे लाइ अहिड़े तंग मुआशिरे में वॾी ॻाल्हि आहे त पोइ 60 माण्हुनि खे खाधो नथो खाराए त पोइ रोज़ा रखे जीअं तव्हां अलाह ते ईमान आणियो ऐं अलाह जे हुकमनि खे ख़ूब मञियो ऐं हुनजे रसूल जे हुकमनि खे मञियो ऐं हुन में कंहिं क़िस्म जी ग़लती न करियो, जाहिलियत जी ॻाल्हियुनि खे छॾे ॾियो, अलाह रसूल जी फरमाबरदारी करियो, हुनजे हिकमनि ते हलियो। मोमिन जी जेका कामिल जी दिलि ऐं शान इन क़िस्म जो हूंदो आहे जो हमेशह इंतज़ार में हूंदो आहे त अलाह जो हुकुम कहिड़ो आहे, असांजे नबी पाक जो हुकुम कहिड़ो आहे, तलाश कंदो त ॻोल्हींदो त हिन मुंहिंजे कम लाइ अलाह जो हुकुम कहिड़ो आहे, नबी जो हुकुम कहिड़ो आहे, रसूल छा फरमायो आहे, सहाबा कराम छा कयो आहे, पंहिंजी ॻाल्हि कान कंदो। असां पंहिंजी ज़िंदगी में जाचे ॾिसूं त जेके असां कम करियूं था उन्हनि कमनि में असां इहा तलाश करियूं था। असांजी ज़िंदगी खाधे जी, पीते जी, उथण जी, वेहण जी, रागनि जी, रूपनि जी, शादियुनि जी, गमनि जी, ऐं उन में का इहा तलाश पए त अलाह छा फरमायो आहे, रसूल छा कयो आहे, सहाबा कराम कीअं ज़िंदगी गुज़ारी आहे। जेकर न आहे त माण्हू मोमिन कामिल बि कोन्हे को। पोइ अलाह तो फरमाए तिल्क हुदूदुल्लाह, इहे रब तबारक व तआला जा कानून आहिनि, हदूं आहिनि, इन हदुनि खे न टपिजो मथां लिका लॻी वञो। वरी काफ़िरीन अज़ाबुन अलीम, काफ़िरनि जे लाइ अज़ाब सख़्तु आहे। माना जेको इन शइ खे हद नथो सम्झे ऐं इन खे कानून नथो चए त पोइ काफ़िर आहे, पर जे कानून चए थो पोइ उन में सुस्ती थो करे ऐं कानून में बेफ़रमानी थो मञे, बेफ़रमानी थो करे त पोइ मञींदड़ बेफ़रमान काफ़िर आहे, हो बेफ़रमान आहे, गुनहगार आहे। पर जेकॾहिं नथो मञे चए थो छाजी हद, छाजो कानून, इहो काफ़िर आहे। इस्लाम खे मञण में माण्हू ईमान बचाए वियो, गुनाह करण सां ॾोही थी पियो, ॾोहीअ जी सज़ा हितो या कफ़ारो जेको हिते ॾिठो। पर जेकॾहिं इन खे चए त बाबा छाजी हदूं, छाजी ॻाल्हियूं, माण्हुनि तलाक ॾेई पियो चए छाजी तलाक आहे बाबा, अरे बाबा हिते तलाक न आहे, न कहिड़ी तलाक आहे, तलाक ज़ुबान सां चई तूं ईअं भई झटि तलाक अची वेंदी आहे छा, न शायदि न को आहे, मां ज़ाल वटि हुयुसि कोन, पर सौ को त मां तलाक जो फिरणो आहे, हितां तलाक जो फिर पहुतुसि छा। अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं गुस्ताखी जा को माण्हू घर ॻाल्हाईंदो त पोइ ईमान वियो हलियो। पोइ जेकॾहिं अॻे तलाक न आई त हाणे पकी तरह आई, छो त काफ़िर खां ज़ाल जुदा थी वेंदी आहे। إن الذين يحادون الله ورسوله كبتوا كما كبت الذين من قبلهم فقد أنزلنا آيات بينات وللكافرين عذاب مهين। मोमिन जो कमु इहो आहे त अलाह जे ॿुधायल हदुनि ऐं कानूननि खां वधीक न टपे ऐं हुनजे मथां बाक़ी रहे। काफ़िर माण्हू खे अलाह जे कानून ऐं हद जी परवाह न हूंदी आहे, उहो वतंदो आहे रांगींदो, पंहिंजी ख़्वाहिश ते हलंदो, पंहिंजा कानून मुक़ररु कंदो, हुनजे छॾण में हुनखे दिलि में ख़्याल बि कोन थींदो आहे। अलाह तो फरमाए त पोइ अज़ाब तयारु आहे असां वटि। हीअ जुदा ॻाल्हि आहे त अज़ाब असां कहिड़े वक़्तु ॾींदासीं, फ़ैसिलो असुलु हिन दुनिया जो आख़िरत में थियणो आहे, छो त नतीजो आहे हिन दुनिया जो आख़िरत, फ़ैसिला बि उते आहिनि। अहिड़ा माण्हू पहिरें ज़माने में अलाह ताला फरमायो त घणेई ज़लील ऐं ख़्वार थिया आहिनि, जिन अलाह जे कानून खे टोड़ियो हो। आद समूद जी क़ौम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में, अहिड़ी तरह फिरौन, निमरूद, अहिड़े तरह सां कारून, ॿिया केतिरा वॾा वॾा सरदार, वॾा अमीर बेफ़रमानी जे करे हलाकत में अची विया। यादि रखो तव्हां उन्हनि वांगुरु मथां हदूं उरागे तव्हां बि बेफ़रमानी करे वेझो, हद न उरागिजो जेतिरो थी सघे। कुबितू कमा कुबित अलज़ीन मिन क़ब्लिहिम, ख़्वार थी विया जीअं अॻियां ख़्वार थिया। असां नाज़िल कयूं आयतूं क़ुर जूं, काफ़िरनि जे लाइ अज़ाब दर्दनाक, तव्हांखे साफ़ ॿुधायूं था जिन अलाह जे हुकुम जो एतिराम न कयो, अलाह तबारक व तआला जे कानून जी इज़त न कई आहे, उन्हनि जे लाइ बुराई आहे, मुसीबत में अची वेंदा। यौम यबअसुहुम अल्लाहु जमीअन फयुनब्बिउहुम बिमा अमिलू अहसाहु अल्लाहु व नसूहु वल्लाहु अला कुल्लि शैइन शहीद। हिकिड़े ॾींहुं अलाह हिननि सभिनी खे उथारींदो, सभई अलाह जा बीह रहंदा, पोइ उन्हनि खे ख़बरूं कंदो संदन कमनि जूं त तव्हां दुनिया जे अंदरि ई कमु कया, उमिरि भर जा सभु कम माण्हू खे यादि कोन्हनि पर अलाह ताला लिखियल आहिनि, भई सभु पूरे जा पूरा हुनखे ॾेखारिया वेंदा, दफ़्तर ज़ाहिर थींदो, पोइ उते आमालनामा उॾंदा, ईअं जीअं झाड़ मथां झिरकी उड़ंदी आहे या माकड़, एतिरे क़दुरु उड़ंदा। हर हिकिड़ो अमलनामो पंहिंजे साहिब खे अचे पकड़ींदो, पोइ किन खे सॼे हथ में अची मिलंदा, किन खे पुठियां या खॿे हथ में मिलंदा। पोइ जंहिंखे पुठियां या खॿे हथ में मिलंदा उहो चवंदो त या लैतनी लमू त किताबिया, या लैतनी लमू त किताबिया, हाय अफ़सोस जेकर इहो मूंखे अमलनामो मिले ई न, अहिड़े अमलनामे पहिरियों खां बसि भली। ऐं जंहिंखे सॼे हथ में मिलंदो उहो चवंदो हा मुक़रऊ किताबिया, अॼु यार मुंहिंजो अमलनामो पढ़ो, सॼे हथ में मिलियो। इहा बिशारत अमलनामे में जे मिलण खां अॻु में हथ में अचण सां ई माण्हू खे मुबारक मिली वेंदियूं या नुहूसतूं उन जूं ज़ाहिर थी पवंदियूं। पोइ उनखां खे वरी खोलियो वेंदो, पढ़ियो वेंदो,
पोइ उनजा जहिड़ा कम लॻंदासीं जहिड़ा कम उहे ज़ाहिर थींदा। पोइ अलाह हुनखे ख़बरूं ॾींदो असां अलाह हुन सो हिन विसारे छॾिया आहिनि। इंसान खे पंहिंजी ज़िंदगी जे अमल जी त ॻाल्हि ई यादि कान्हे त मां छा कयो आहे छा न कयो आहे, किथे उथियुसि वेठुसि। अलाह ताला थो फरमाए न तुम मां क़दमूं व आसारहुम, हिकिड़ी विख खणी जॾहिं ॿी थो रखे अलाह थो फरमाए त हिन विख जी माप बि मां वटि आहे, नंढी कीअं या वॾी कीअं, या कंहिं मजबूरी करे टपो ॾिनई ऐं केतिरा इंच केतिरा सूत इहा हिन जी विख आहे, इहा बि लिखूं था हुनजो। ऐं पोइ हिते जेको छॾियईं उहो बि हिनजो लिखूं था, जेको अॻिते असांखे मोकिलियईं उहो बि लिखूं था। कुल शइ असां फी किताब मूवी असां हर शइ लिखी ॻणे पंहिंजे दफ़्तर में लिखी करे छॾी आहे। रब ताला वटि एतिरी क़दुरु हिफ़ाज़त आहे असांजे अमलनि जी। को बि इंसान पंहिंजे ग़लतियुनि खे ईअं नज़र अंदाज़ करे छॾे ऐं चए त मां आज़ादु आहियां, इहो ॾाढो ख़राबु आहे। ईअं न कजे, न को ईअं करिणो ई आहे। अलाह गणियो अलाह ताला हर शइ खे ॾिसंदड़ आहे, उनजे मथां हाज़िर आहे। अलम तर अल्लाह यअलमु मा फी समावाति व मा फिल अर्ज़, अलाह ॼाणे थो जेका शइ आहे आसमाननि में आहे ज़मीन में, सभु ख़ुदा वटि मफ़ी आहे, महफ़ूज़ आहे। ऐं रब तबारक ताला जे इल्म में उहा नंढी हुजे शइ या वॾी हुजे उहा सभु ज़ाहिर आहे। ताक़त वक़्तु न हूंदो, मां नथो सम्झां त पोइ अलाह जे ताक़त जे बराबरि कंहिंखे बि नबीअ खे, रसूल खे, मुर्शिद खे, पीर खे, पीउ खे, ॾाॾे खे, बहादुर खे, दुनिया जे अंदरि कंहिंखे बि अलाह खां वधीक ताक़तवर सम्झो त पोइ ताक़तवर खे छॾे कमज़ोर खे छॾिणो। वरी अलाह खां वधीक वेझो जॾहिं फरमाए थो न वरी साह जे रगनि खां वधीक वेझो आहियां, उन वेझे खे छॾे जेको बि छॾिबो उहो ज़रूरु अलाह खां त परे हूंदो न। अलाह जंहिं जाइ ते असां सां आहे उन जाइ खां जेको बि तव्हां चवंदो परे हूंदो, त पोइ वेझे खे छॾे परे खे सॾु करणु, ताक़तवर खे छॾे आजिज़ खे सॾु करणु, कादर खे छॾिणो, अहिड़ी तरह ॼाणंदड़ खे छॾे अणॼाण खे सॾु करणु। उहो त अलाह ॼाणे थो त तुंहिंजे दिलि में छा आहे, क़ुर में फरमाए थो ॼाणो था तुंहिंजे दिलि में अचे थो, ॼाणंदड़ खे छॾे अणॼाण खे छॾिणो, कमज़ोर खे छॾिणो ऐं ताक़तवर खे छॾ, केतिरी ग़लती आहे इंसान। अलम तर अन अल्लाह यअलमु मा फी समावाति व मा फिल अर्ज़, अलाह ॼाणे थो जेका आसमान ज़मीन में आहे। ॿ ॼणा गॾिजी, टे ॼणा गॾिजी पाण में ॻाल्हि कंदा त रब चोथों अथनि मथां, हा 5 ॼणा जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि कंदा त रब 6 अथनि मथां। जे हिन खां घटि हुजनि वधि हुजनि, अलाह ताला मिड़ई गॾु ई गॾु आहे। हिन मकानूं जिते बि हुजो, रब ताला खां को माण्हू निकी ऐं पंहिंजे हाल खे ऐं ॻुझो करे ऐं पंहिंजे राज़ खे ख़ुदा खां मख़फ़ी करे थी नथो सघे। तंहिं करे तव्हां ख़्यालु करियो ऐं अलाह तबारक व तआला जे चङी ॻाल्हियुनि खे पूरी तरह सां सम्झो। हिन मकान जाते हुजो अलाह ताला ख़बर थो रखे हुननि खे जेके अमल था कनि, पोइ अलाह ताला उहो ॿुधाईंदो। अलाह ताला हर शइ खे ॼाणंदड़ आहे, रब तबारक कुदरत जो मालिक आहे। गारनि में हुजे, जबलनि में हुजे, ऊंदहि में हुजे, उते अलाह ताला ॼाणे थो। रिवायत में अचे थो त हिकिड़ी किवली गार जे अंदरि घुमंदी, हुते ऊंदा ही राति हुजे, मथे ककर हुजनि, बादल घाटा, गार में अंदरि सितारे जी रोशनी बि कान वञे, उते किवली हिकिड़ी कारे पथर ते घुमे थी। अलाह तबारक ताला वटि जीअं सिज चिमकंदड़ तव्हांखे नज़र ईंदो आहे, किवली उते गार में ईअं थी नज़र अचे। पहिरीं खां केरु लॻंदो हिकिड़ा 3 शख़्स गार में पइजी विया, अंदरि वञी वेठा की सर्दी वधी खां या का बारिश थी उन खां पोइ तो अचे मींहुं पियो, जबलनि तो करे करे पथर रिड़की पवंदा आहिनि पाणीअ ते, वरी जे मथां छिप रिड़की आई त हुन जे टुंग ते पइजी वई, गार जो बुत बंदि। अहिड़ो वॾो हाल थी वियो। हे जॾहिं गार बार जॾहिं मींहुं जीअं बस्ती जा ॾींहं थियो निकिरण जो इरादो कयो, गार में निकिरी छुटकी आहे दरवाज़े ते मथां चापड़ ॾिनो पियो, ज़ोर ज़ोर ॾिनो, पर न किताब लिखनि था त 50 माण्हू जेकॾहिं अंदरि ज़ोर ॾियनि आजा ॿाहिरि त पोइ वरी थी सघे हा हेॾी ॻरी हे ॼणा 3 हुजनि। पोइ उते पाण में आज अची वेही रहा चयो त हाणे अलाह खां सवाइ ॿियो असांखे ॾिसे कोन थो, मिट माइट अलाए किथे जबल में सैर ते आहियूं, पोइ हिते अचे न पोइ वञे, केरु ईंदो त 50 माण्हू जेसीं गॾु थियनि तॾहिं हीअ शइ इहा परे थिए सघूं, हो त 50 न पिया सम्झनि, पिया सम्झो भले केॾी भला हिते परेशान। हा हिकिड़े हिननि खे चयो त बाबा एतिरो कमु आहे, थी कहिड़ो की वरी भला खां मदद घुरो, तूं असां सां गॾु आहे। कीअं की हाणे अलाह खे था असां पंहिंजो नंगु विझूं, रब हाणे असां नंगु कर, की कहिड़ो नंगु की असां कुझु चङो कमु अलाह ख़ातिर सुठो कुझु कयो हुजे जंहिंमें का बि ज़री नफ़्स जी न हुजे, अहिड़ो कमु को तव्हां चओ। हिकिड़े जॾहिं मूंखे यादि आहे ही कहिड़ो की हीउ कमु आहे, मूंखे हूंदो पीउ मां, उहो हूंदा कराड़ा, मां बकरार माण्हू, बकरियूं चारे ईंदुसि, पोइ अची ईंदो हीअं पीउ मां खे खीरु पीआरे पोइ ॿारनि खे ॾींदोसि, हमेशह मुंहिंजी आदत आहे। हर को ख़ुशी हूंदो। हिकिड़े दफ़े देरि थी वई ॾाढी, तमामु देरि सां आयुसि,
पीउ मां पइजी वियो निंड, मां खीर ॾुही खणी आयो तां, अरे अबे मुंहिंजे मथां बीठो थो निंड कयां, चवां कीअं उतारियां? ॿार वीचारा चवनि था त असांखे मिले, मां ॿारनि खे बसि करायां। आख़िर ॿार न थी क़दमी, ॿार उते चिकट पिया कनि मुंहिंजे पेरनि में, मां चवंदो बसि के बसि पीउ मां अची त अहूर निंड में अची विया। मुंहिंजो मक़सदु इहो त अॻ में अॻो मां पीउ त पोइ हिन में बीहारियां। सो आख़िर मां बीठो रहियुसि, राति बि थधी हुई, ॿार राति निंड पइजी विया मुंहिंजे पेरनि में। मां उन खाइण जो गरम करण जो इरादो कयो त कोसड़ो खीर त तरी वञनि त मथां तकलीफ़ थियनि, त लटा परे करे पेट तऊं ऐं उहो प्यालो पासे सां पेट ते रखी ॿाहिरि धर ॾेई हुनखे ज़ोर ॾेई, हेॾो ॿाहुनि जो चौधारी चरखो, हेॾो पेट ज़ोर ॾेई कपिड़ो मथां ॾेई बीह रहियसि त हिन खीर जी सॼा कम सां ढकिजे सॼा बजे खीर जॾहिं जाॻनि पोइ पीआरनि। चई बीठोसि कंहिं महिल था जाॻनि ॾिसनि त बाद मुंहिंजी जेब आहे, अरे तूं बीठो आहे छा? छो बीठो आहे? खीर झली केतिरो वक़्तु गुज़रियो आहे? चङो गुज़रियो आहे। ॿार हेठि देर लॻा पिया, अरे हिननि खे छो न पीआरी ॾिठी त बाग़ में तव्हां पीओ। हा ॾुख बि ॾाढो थींदो, पर हिन जे मथां दुआ जी नज़र वॾी कयूं। ॾुख ॾाढो मेरा मासूम ॿार, हुननि खे काथे अनियत ई ग़रीबनि खे पीउ माउ जा वॾा काथे चवंदा आहिनि त नंढा ॿारनि खे बुख हुजे, पाण बुख काढ़ींदा आहिनि। पोइ साईं अॻ में हिनखे पंहिंजे पीउ माउ खे पीआरी, ॿारनि खे पीआरी। ए अलाह जे करे तुंहिंजी रज़ा मूंखे मक़सदु हुई, इन ॾींहुं पंहिंजे पीउ माउ खे ख़ुशि करणो ऐं हुननि जी ख़िदमत करणु मक़सदु हुई त भई असांजो जबल आहे न, ईअं जो धमाको थिए त पथर सुकी वियो, ईअं जो लियो पाइनि था आसमान मथां नज़र पियो, दिली कठी पई चवण वेले वाह यार तुंहिंजो अमल चङो थी अलहमदिल्ला, अलाह क़बूल करे। ॿिए खे चई त तूं ॿुधाए कि हा दादा मूंखे बि हिकिड़ो अमल आहे। कहिड़ो अमल? मुंहिंजो इहो अमल आहे त मां जवान माण्हू 530 जवान उन जे ख़्याल आख़िर हिकिड़े ॾींहुं माण्हू खे पंहिंजी तमन्ना ॿुधाई, हुन चयो त पोइ हेतिरा पैसा मूंखे ॾिनो, केतिरो? 100 रुपए बुखारी जी रिवायत पई आहे जेका मां ॿुधायां वेठो, बुखारी नबी साईं जो फरमान बयान आहे उन्हनि जो। पोइ साईं मां खून पसीनो गॾु करे वञी 100 रुपया हथु कयो बाबा, 100 रुपया हथु सभु आख़िर महिनत करे 100 रुपया हथु कयो न, 100 रुपया हथु करे पोइ खणी चवंदे 100 वठी ॿधाई कंदे उहो मूंखां सणाई थी, जॾहिं सवली थी मूंखे चई त तक ला तख़्त ख़ातम ऐं मुंहिंजी पाकाई जी मोहर आहे, इहा निकाह बि कोन्हे, इहा जेकर मुंहिंजी मोहर आहे अलाह खे ॾिजी इहा न टोड़ मुंहिंजी मोहर पाकाई जी मुंहिंजी मासूमी जी मोहर आहे। जीअं अलाह जे तुंहिंजो नालो ॿुधुमि त ईअं छिरक निकिरी वियो त उथी भॻोली असुली हथु बि न राखो की भई अलाह जे करे मां तुंहिंजे ख़ौफ़ खां इहो कमु कयो आहे त असां त जबल परे करे थका जो थी वियो त ॿीहर बि चङो दिलि थो अची किरी आयो जी हा। सो वरी टियों थियो, उन टे चयो त साईं मां हिकिड़े दफ़े कमु पे करायो, मज़दूर आहे मूं वटि ॾाढा, शाम थी उन्हनि खे मज़दूरी ॾिनमि, हिकिड़ो शख़्स उहो वीचारो ॾाढो महिनती हो, चए पियो ईअं त मां ॾाढी महिनत कई आहे, ॿियनि खां घणो कमु कयो अथव, टुके टोड़ियो आहियां, तुंहिंजो कमु ॾाढो, चयो मूंखे मिले कसर ॾे मज़दूरी में। मां चयोमांसि कसर तोखे ॾींदुसि कावड़ आहे, चवंदा त असां हिन सां गॾु कमु था सॼे ॾींहुं, असांखे मज़दूरी एतिरी हिन खे वधीक थियो त मुंहिंजे अघ खे न कार, मूंखे माफ़ कर थी त न त मूंखे घणी ॾिए त मां महिनत घणी कई आहे, थी तोसां ॿोलीअ खां मां घटायां त न ॿोली जी ॻाल्हि ई कान्हे बाबा, मां महिनत कई घणी। आख़िर मां हुनखे चयो त न हो हिक ते मां ॿिए ते नेठो कावड़ जी हली वियो, मज़दूरी न वरिती हली वियो, हली वियो अलाए काॾे हली वियो, दिलि में दिलि त हिकिड़े माण्हू झक मारे रहिजी वियो आहे, हाणे इहे पैसा मां वटि बेकार पिया आहिनि, छो न खणी कुझु को बिलो कयां, मुल्क बेकार आबाद हूंदा अॻे वठी जो मींहुं वठो जूअर जा कणा वठी खणी जो छटरमि त ईअं गंज जूअर थी वई, वरी थियण धन साफ़ कराए वरी खणी जो विकियमि त ईअं घणी, वरी कुझु जूअर विकियमि, कुझु बकरियूं वरितमि, वरी बकरियूं पियूं थियनि, उहे पियूं हलनि, माण्हू खणी रखियमि, हुनजे नौकर ख़िदमत में वॾो अनु बि पियो थिए, ॿिए साल ते बकरियूं पियूं वधनि, वरी खणी चई गऊं कयूं, गऊं बि ॾाढी घणी थी वियूं, उहे बि वधंदी वञनि, न त को 5-8 साल ते मोटी अचे त किला ख़ुदा जो ख़ौफ़ करे यार मूंखे मज़दूरी ॾे, त किला बि उजरत थी मज़दूरी मुंहिंजी थी हा आहे तुंहिंजी मज़दूरी सोन खे थी पोइ ॾे थी हा त ॾियां तुंहिंजी ईअं भांडो भरियल जूअर जो उन साल वारो चयो तुंहिंजो आहे थी त बि ऐं ॿुधे तूं मस्करी थो करे वरी बि नथो ॾे, मां चयो चङो भला ॾियां, वरी बकरियुनि जे वार ते ॿिहारियोमांसि बकरियूं बि तुंहिंजी वञनि, तीअं त बि ऐं मस्करी थो करे, खाई बि ॾिठा मज़ा पैसा वरी ॿीहर वरी वठी गऊं जे खेर ते चवंदा तुंहिंजी की बसि मां वञा तूं नथो ॾे, हथ घोड़ी जॾहिं चयो मां तोखे छा खपंदो हुन ॾींहुं की मूंखे खपंदी मज़दूरी वधीक तो न ॾिनी की पाण खुटाए खणी आई तूं चई खो मां न वठंदुसि, अरे उन खां घटि आहे की न थोरो वधिया चए त मुंहिंजी आहे ई न, चई त बाबा मां तुंहिंजे मिल्कियत खे वधायो आहे, शइ तुंहिंजी आहे, ऐं अलाह जे करे मां इहा अमानत हुनजी अहिड़ी तरह रखी हुई त पोइ असां त मुसीबत भरे करे थका जो थी वियो त पतर परे अलाह तबारक व तआला फरमाए थो त हो माकुम ऐं मां कानून
मां ऐं मां कानून इहे जाते हूंदव तव्हां अलाह तव्हां सां गॾु आहे तंहिं करे अलाह ताला असांखे तव्हांखे पंहिंजी हाज़िरी नसीब फरमाए ऐं अलाह ताला पंहिंजो अदब हया नसीब फरमाए हे असांजी जेकी ज़िंदगियूं आहिनि केतिरे क़दुरु ग़लति थियूं गुज़रनि इहा ग़लति ज़िंदगी इंसान जी गिची में पइजी वेंदी अलाह ताला फरमाईंदो त कुल इंसान अलज़मना ताइरहु फी उनुक़िही संदसि मुसीब ज़िंदगी जा जेके कारनामा किरदार आहिनि गिची में खणी वेंदासीं इन खां अलाह ताला बचाए जो माण्हू इन खां पाण खे बचाए फर्मा बरदारी करे सुम्ह युनब्बिहुम बिमा अमिलू पोइ हुनखे ख़बर ॾींदो जेके अमल कंदा यौमल क़यामत इन अल्लाह बिकुल्लि शैइन अलीम अल्लाह तबारक व तआला हर शइ खे ॼाणंदड़ आहे मुंहिंजो मतिलबु आहे त रब तबारक व तआला जो लिहाज़ रखणु इंसान जे लाइ सख़्तु ज़रूरी आहे ज़िंदगी आरज़ी आहे गुज़री वेंदी ॿीहर मोटी अचण जो मौक़ो कोन्हे पंहिंजे इन ॾिंगनि खे लाहे सिधे करण जो असांखे वक़्तु न मिलंदो माण्हू निकिरी वेंदो छुटो बसि पोइ अॻिते वरी जहिड़ो हाल हूंदो ألم تر إلى الذين نهوا عن النجوى ثم يعودون لما نهوا عنه يتناجون بالإثم والعدوان ومعصية الرسول فرمائے تو केतिरा माण्हू आहिनि जेके वेही ॻाल्हियूं कंदा आहिनि पाण में साज़िश कंदा आहिनि ऐं फितना वेही कंदा आहिनि वरी जो हुननि खे जल्दी त बाबा इहे पिछड़ा कम न कयो त वरी मोटी साॻा पिछड़ा कम शुरू कनि ऐं पाण में गुनाह जो सलाह गुनाह जा प्रोग्राम ग़लतीअ जा कम ठाहे ठाहे उन्हनि खे मज़बूत करणु नेक माण्हुनि सां टकराव करणु मासी त रसूल जी बेफ़रमानी करणी इहा हालत आहे हिननि माण्हुनि जी तन्हाई में वेही मुनाफ़िक़ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ मदीने मुनव्वर में मजलिसूं कंदा हुआ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे केतिरनि ॻाल्हियुनि ते अहिड़ी तरह सहाबा किराम जी उथी वेठी ते ऐब कढंदा हुआ ऐं कननि में वेही पंहिंजूं कचहरियूं करे मुस्लमाननि खे हिक ॿिए खे ॾेखारे चवंदा ॾिस ज़िंदगी कीअं थो थिए कीअं थो अचे कीअं वेठो आहे जल्द जल्द भॻो थो अचे बिन मार ते पोइ छा थो लॻे हर भोर खणी पंहिंजे नबीअ खे ख़ुशि करण जी अहिड़ा कंदा कंदा अखर ॻाल्हाईंदा हुआ अलाह ताला फरमाए थो त असां चङी तरह ॿुधूं था तव्हांजी ॻाल्हि मथां सम्झो त इहा हरकत ख़ुदा खां मख़्फ़ी आहे जेकॾहिं ज़्यादत तेन हरकतनि खां बाज़ न आयो त पोइ तव्हांजे लाइ अलाह जो अज़ाब आहे पोइ इन खां बि न मुड़िया वेठ अहिड़ा जाऊ की अलाह ताला फरमाए थो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ईंदा आहिनि तो वटि हयऊ कर तो उते जे दुआ पढ़ंदा आहिनि माण्हुनि जो ज़ाहिर सम्झंदा त नबी जंहिं सलाम कयो दुआ सलाम कयो पर लम युहय्यिक बिल्लाह अहिड़ी दुआ जेका अलाह तो ते नाज़िल न कई आहे अलाह जो त नबी ते सलाम माण्हुनि खे हुकुम घुराए थो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीम आहे तव्हां बि सलात पढ़ो सलाम पढ़ो अलाह जो सलात ऐं सलाम त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते आहे अलाह फरमाए थो पर हे अहिड़े क़िस्म जो सलाम न पढ़ंदा आहिनि हे ख़ियानत कंदा आहिनि अलाह जे सलाम में पोइ छा चवंदा अस्सलाम अलैकुम आख़िर तव्हां ते सलाम रे चवंदा असां अलैकुम हीअ मिड़े कुझु खाई लाम कपे वञे सलाम जे बजाए साम ऐं उहो बि ज़ोर सां चिटो न त जीअं खपी वञे लाम ॿुधण में न अचे साम चइबो मौत खे अलॻि माना तोते इहो कर हा मां हाणे वरी कहिड़ो तव्हांखे ॿुधायां साम माना मौत अलॻि माना तोते इहो कर चवंदा अलॻि सलाम अलॻि जी माना आहे अलाह जो सलाम तो लख रहमतूं थो थिए हुनखे फेराए मोड़े लाम जो कढी फिटी कनि त पोइ थिए साम जी माना मौत अलॻि माना तोते इहो कर अमा आयशा साहिब जी फरमाए त हिकु दफ़े यहूदी आया नबी साईं जन वटि कुझु मुनाफ़िक़ बि नबी साईं जन पंहिंजे हुजरे शरीफ़ जे ॿाहिरि दरवाज़े जे भरिसां वेठा मस्जिद में सो अचे ऐं चयऊं सां ॿी साथी फरमाए त मां अंदरि इहो अखर सम्झो नबी साईं जन रहीम करी ख़्याली कोन करे मां उतां अंदरि चयोमानि अस्सलाम अलैकुम व लानत अलैकुम लानत तव्हां ते नबी जे लाइ लीव साहब के नबी साईं जन ॿाहिरां फरमायो या आयशा त हविनी अमरक मां थधो कर तूं छॾे ॾे एतिरे करे तूं हाणे अंदरूं चौका विझी लीव साहब खे एॾो जोश ऐं गुस्सो अची वियो लीव साहब अंदरूं सॾु करण खे तव्हां ते लानत हुजे त मुंहिंजे नबीअ जे लाइ त अहिड़ा अखर चयो हुननि खे हविनी हले पंहिंजे मामले खे थधो कर मां वधीक ॼाणा थो मां हिननि ते वॾो जवाबु ॾिनो आहे हिननि मूंखे छा चयो हिन ते तोते मौत हुजे मां चयोमांसि अलैकुम उहो तव्हां ते हुजे ऐं दुआ मुंहिंजी क़बूल थींदी करे हिननि जी बद दुआ बि मुंहिंजी क़बूल करे हिननि जी अलाह ताला मुंहिंजी दुआ बद दुआ जेका हूंदी मां चयोमांसि इहा शइ तव्हां ते पई मोटी वियो न मथां उहो तंहिं करे तूं थधी थी पोइ हे छा चवंदा हा यार ॾे छा मां चयसि मां चयोमांसि थी पोइ पतो ई न पए अलाह ताला त फरमाए हिते इहा ॻाल्हि يقولون في أنفسهم لولا يعذبنا الله بما نقول चवनि पिया पंहिंजे दिलि में पंहिंजे दोस्तनि खे अलाह भला अज़ाब छो थो करे असां चई आयासीं न जा छा अज़ाब थिए थो बाबा का ॻाल्हि कान्हे कहिड़ी ख़बर करे हाणे माण्हू चवंदा आहिनि असां गुनाह था कयूं टीवी था कयूं राग था ॿुधूं हे था कयूं जेकॾहिं ख़ुदा जे रंज हुजे त असांखे अज़ाब न मोकिलिया असांजे घर खे ॿाहिरि न ॾिया पर कोन्हे बाबा का ॻाल्हि जाइज़ आहे सभु कुझु छा आहे स्काब खां खणी माण्हुनि चयो आहे त इहे कम न जाइज़ अथव मुनाफ़िक़नि वारा साॻा अखर अलाह ताला फरमाए थो त न असां सभु कुझु सम्झूं था पर जवाबु असां वटि आहे कहिड़ो हसबुहुम जहन्नम खोड़ अथनि हिते असां सज़ा न ॾिनी आहे छो त दुनिया सज़ा जी जाइ न आहे हीअ दुनिया अमल जी जाइ आहे चङो अमल कनि इन ख़ैरनि फ़ख़ैरनि
नतीजो ख़ैर जो इन शरन फशरन पुछड़ो अमल कंदा पुछड़ो तंहिं करे अॻिते हली उन्हनि खे ॿुधाइबो यसरन हा उते पवंदा हली बाहि में बेसल मसीर बुछड़ी जा आया हुआ दुआ आहे त अलाह तबारक ताला असांखे तव्हांखे अक़ीदा चरण तो अलाह रसूल जी फर्माबरदारी नसीब करे अदब अलाह ताला ॾियारे ऐं इन्हनि सभिनी शयुनि जो लिहाज़ कराए आख़िर दाना